सिंधी मुआशरो सिंधी समाज अगरि पंहिंजी असीं सिंध जी ॻाल्हि कयूं पिया पंहिंजे सिंधी ॿारनि जी ॻाल्हि कयूं पिया किथे बीठा आहियूं छा पिया ॾिसो? कंहिं बि क़ौम खे तरक़ी करण खां ॿ शयूं घुरिजनि थियूं, हिकिड़ो इल्मु ॿियो अख़लाक। जी असां जंहिं दौर में पढ़ंदा हुआसीं त तालीम ऐं तरबियत इहे पखीअ जा ॿ पर आहिनि, ठीकु जंहिंजे थ्रू उॾामंदो आसमान खे छुहंदो। हाणे उनजे तरबियत वारो पर असां कयो आहे, कटे छॾियो आहे। बिल्कुलु हाणे किथे पहुचंदो हो? जी सो ॻाल्हि इहा आहे त बेटर बैक टू अवर एंसेस्टर्स। मां ई चवंदुसि ॿार खे AI में माहिर कयो, बिल्कुलु कयो, जी उनखे मॉडर्न साइंस टेक्नोलॉजी पढ़ायो, बिल्कुलु, पर उनखे ॾिसो हिकिड़े तरबियत जी अखि सां, उनखे इंसान सुठो कयो। ठीकु हीअ आहे तरबियत, बाअख़लाक, ईमानदार, हा, ॾेती लेती में सफ़ा क्लियर, सचार, जी, ऐं मदद कंदड़ इंसान। उहो है ज़िंदगी का मकसद औरों के काम आना, वाह ॿियो और कोई मक़सदु न आहे। छो त जिन बि ॾिठो आहे, जिन बि सम्झो आहे, उन्हनि अहिड़ियूं ॻाल्हियूं चयूं, अहिड़े हज़ार बैत चवणियूं मूंखे यादि आहिनि, जी पर असली हासिलु जेको इहो आहे, हा, कि माण्हू इंसान उनखे चइबो आहे जेको पंहिंजे लाइ न जीए। सही हाणे पाण खे असां ॾिसूं, ॿिए खे बि ॾिसणो आहे, केरु थो ॿिए जे लाइ जीए? कोई बि न, हिन वक़्तु कोई बि नथो जीए। दर्द दिल के वास्ते पैदा किया इंसान को। हाणे सभई मज़हबी माण्हू, उहे हिंदू हुजनि सिख हुजनि, असांखे रुॻो इहो चवंदा आहिनि मालिक जी बंदगी कयो, शरीयत, करम कांड, रूल्स रेगुलेशन, मतिलबु मुख़्तलिफ़ मज़हबनि जा नाला थो जी, खणा, जी, जेके उन्हनि ते अमल कयो। हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां इबादत लाइ रब जे अॻियां मलाइक ऐं फ़रिश्तनि जी हिकिड़ी फ़ौज आहे, इहो बि सभिनी मज़हबनि में लिखियलु आहे। सही इंसान करे ज़मीन ते छो मोकिले? तो दर्द दिल के वास्ते पैदा किया इंसान को, वरना तायत के लिए कुछ कम न थे करो बयान। हेॾा फ़रिश्ता, हेॾा मलाइक जी तोखे हिन ज़मीन ते मोकिलियो अथई त पाण जहिड़नि ॾुखनि, अधूरनि, ईज़ायल इंसाननि जी मदद कर। छा लाइ? जेको तौहीद जो माण्हू आहे, जेको एको जो माण्हू आहे, सभ में उहो आहे, ऐं सभ खां वधीक अलाह खे ख़ुशि करिणो आहे त कंहिं इंतिहाई बेहाल ऐं बदकार ऐं मिसकीन अपाहज जी मदद कयो। ॿियो त छा, हिकिड़ो जानवर जी, तव्हां छा ॿुधो हुजे त हिकिड़ो जानवर कुते खे हुन बचायो, हुनजी पलम पटी कई, हुनजो मंडो थी पियो वीचारो, गाॾी चढ़ी वई हुयसि, हा, त उहो चई हज हुनजो पूरो थियो आहे जंहिं इंसान जी मदद कई। माई मरे पई सूरनि में, पंहिंजे हज जा पैसा हुनखे ॾेई छॾियईं। हज अकबर सबक़ु हूंदो जी, हा, त चयूं त हिकिड़े माण्हू जो हज क़बूल थियो आहे, उहो जेको हज ते वियो ई न आहे, जेको हज ते वियो ई न आहे। उन पंहिंजा पैसा सॼा उन माई खे बचायो डिलीवरी मां। अॼुकल्ह डॉक्टर ॾाढा पैसा था वठनि, उन सभु ॾेई छॾिया ऐं पैसा जमा कयईं त मां हज कंदुसि। जी त हिनखे चयूं हज अकबर। मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी टही जे सभिनी दोस्तनि इहा पढ़ी हूंदी। त ॻाल्हि इहा आहे त रब ॾिसे थो तव्हां कयो छा था।